हाणे जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन हिकिड़ी मुनज़िम मुतहरिक स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन आहे, जीअं तव्हां चयो आहे मूंखे इंटरव्यू में जीअं सिंध जे मुख़्तलिफ़ ॿियनि सीनियरनि बि इहा ॻाल्हि कई आहे त जिसाफ़ ॼण त हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जो बि कमु कंदी पॉलिटिकल पार्टी जो हुननि चयो, मूंखे उन्हनि बि चयो जीअं तव्हां चयो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त उन महिल जिसाफ़ जी लीडरशिप उहा पॉलिसियूं ठाहींदी या हर कंहिंखे छॾे ॾिनई त हर को पंहिंजे तरह जे हिसाब सां पॉलिटिक्स करे? न, हिकिड़ो त साईं जी सेंट्रलाइज़ेशन न हुई। सभई इन ॻाल्हि ते हूंदासीं त साईं खां ई उहो पुछंदासीं, पर कंदो हर को पंहिंजे इदारनि में वेही तय कंदो। इहो इन करे साईं पाण डिसेंट्रलाइज़ कयो। छाजे लाइ? त साईं हिकिड़ो त पाण अंडर अरेस्ट हुयो, ईज़िली उन सां मेल मुलाक़ात ईअं कोन थींदी हुई बाज़ाब्ता, ॾुखी बि न हुई, पर जे चाहिनि त कॾहिं बंदिश करे छॾींदा त बाबा या न। उनजे करे साईं इहा ॻाल्हि कई त बाबा पंहिंजा इदारा ठाहियो, पाण वञी फ़ैसिला कयो। पोइ यानी तव्हां सोचो त 72 में जीएसएम महाज़ जुड़ी, ठीकु आहे न? महाज़ खां अवल त जिसाफ़ ठही न, जिसाफ़ ठही, पर जिसाफ़ ई पोइ इवन 72 में थोरे महाज़ बि ठही न, तॾहिं बि फ़ैसिला पोइ जीएसएम स्टूडेंट फेडरेशन कंदी, एक्टिव उहा ई हुई। 77 में वञी वरी महाज़ जेको आहे सो कंट्रोल कयो। छा मां तव्हां खां इहा ई ॻाल्हि थो पुछां त मिसाल जिसाफ़ आहे, उनजे ठाहिण जी रज़ामंदी त साईं ॾिनी हूंदी न? हा 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 हा। उनजी पॉलिसी, उनजा झंडा उहे इक़बाल तरीन थो ठाहे, उते सैयद कोन्हे। न न, गॾियल फ़ैसिला आहिनि, साईं बि साईं जी मर्ज़ी सां इहे थिया फ़ैसिला जेके बि फाइनल साईं खां ई पुछिबो। अच्छा, फ़ैसिला करे अचबा पोइ वरी फाइनल साईं खां पुछिबो। ठीकु थियो। हाणे स्टूडेंट फेडरेशन ई सॼी सम्झो जमायत आहे, ठीकु आहे न? फ़ैसिला बि उहा करे थी, पर फाइनल खणी साईं खां पुछिबो। जेका ख़ासि ॻाल्हि हूंदी अहिड़ी, जीअं फॉरेन अफेयर जे हवाले सां का ॻाल्हि करणी आहे, या लोकल बि अहिड़ो को वॾो फ़ैसिलो करिणो आहे, या तनज़ीम कंहिंसां ॻाल्हाइणो आहे, या ठहिणो आहे, या डहिणो आहे, उन हवाले सां उहो उन में साईं जी राय उन में शामिलु थींदी। जीअं न आहे त स्टूडेंट फेडरेशन जेको आहे सो उहो ई फ़ैसिला कंदी टिल 72। साईं, छाकाणि साईं वटि कोई बि माण्हू जेको यानी प्रैक्टिकल लाइफ गुज़ारे थो पियो, उहो साईं वेझो ई न ईंदो हो, ठीकु आहे न? हिन सां हुकूमत सां टकराव पियो थिए पोइ, ठीकु आहे न? साईं पाण जेल में कंहिंखे न तहफ़ुज़ ॾेई सघे, न कंहिंखे बचाए सघे, न उनखे को रिलीफ ॾेई सघे। उन करे साईं जे वेझो सवाइ शागिर्दनि जेके इमोशनल जज़्बाती तरह सां अटैच हुया, उहो नेशनलिज़म त हूंदो ई इमोशन ते आहे न। मुंहिंजी धरती, मुंहिंजी ज़ुबान, मुंहिंजो कल्चर, मुंहिंजो भिटाई, मुंहिंजो मौजूदो, इन ते बि हलियासीं न, ठीकु आहे न? सो उनखे ऐं ॿियो घणो करे उन्हनि खे घर जी सपोर्ट बि कोन हूंदी। जीअं मां ॿुधायो त बाबो बि सख़्तु नाराज़ हूंदो, उहो बि कोन बीहंदो, उन्हनि खे बि कोन हूंदी। उहे माण्हू ईअं पिया हलंदा, ठीकु आहे न? पोइ उनखे कुझु चवण वारो त हुयो कोन। फ़ैसिला छड़ो हिकिड़ो इदारो हूंदो हो जंहिंजे करे उन्हनि खे इहो हूंदो त भई उन जा कयल फ़ैसिलनि ते अमल कयूं, ऐं उन ते हद ताईं अमल थींदो बि हुयो। 77 में जीएसएम महाज़ जेको आहे सो अची वरी बाक़ाइदे सियासत खे संभालियो। सिंध महाज़ ख़बर त सिंध मुतहिदा महाज़ आहे न? सिंध मुतहिदा महाज़ जेको आहे जो ओरिजिनल जेको ख़्यालु आहे, न, सिंध मुतहिदा महाज़ इलेक्शन खां पोइ जहिड़ो कर ख़तमु थी वियो। ठीकु आहे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे न, त इन्हनि जे ख़तमु थियण, इन्हनि जे ठहण, उनजी हिस्ट्री कान्हे, इनखे छा कयूं? कीअं हिस्ट्री कोन्हे? मिसाल सिंध मुतहिदा महाज़ कॾहिं ख़तमु थियो? 70 जी इलेक्शन में, 1970 जी इलेक्शन में। 70 जी इलेक्शन में सैयद इलेक्शन में बीठो, कंहिंजे पारां? सिंध मुतहिदा महाज़ जी तरफ़ां। त माना इलेक्शन में हुयो? हा 70 हा हा, साईं हुयो न। हाणे इलेक्शन में साईं जो रिज़ल्ट खां पोइ साईं उहो महाज़ ख़तमु कयो। साईं ख़तमु थी। हाणे पोइ छा कयो? हाणे छा आहे जो हिन में वेराइटियूं हुयूं सिंध मुतहिदा महाज़ में, ठीकु आहे न? हाणे उन में सिंधी मुहाजिर सभु वेठा आहिनि, थिया न, ठीकु आहे न? हाणे पोइ उनजो पर्पज़ न रहियो। साईं ॾिसो न, मुख़्तलिफ़ ऑर्गनाइज़ेशन हिकिड़े मक़सद लाइ ठहंदियूं। हाणे 34 में पीपुल्स पार्टी ठाही, सिंध पीपुल्स पार्टी, ठीकु आहे न? हाणे उनजो पर्पज़ छा हुयो त बाबा बम्बई प्रेसिडेंसी खां अलॻि थी। 35 जे एक्ट में उनखे अलॻि कयो, 36 में उहो थी बि वई, ख़तमु थी वई पार्टी, ठीकु आहे न? अहिड़े नमूने सां जेके जेके पर्पज़ जे लाइ माण्हू ठाहे थो, उहो पर्पज़ पूरो थी थो वञे पियो, त छॾे था ॾियनि पिया, ठीकु आहे न? 36 में सिंध यूनाइटेड पार्टी ठाहे, अॻिते हली उनजी लीडरशिप सॼी हाराए वई, ऐं हिते जेको आहे सो पाण में टकराव थी पियो।
अलाबश जेको आहे सो अलॻि थी वियो, चीफ मिनिस्टर जॾहिं थियो, हिते जेके आहिनि सो हिननि जा पर्पज़ जेके आहिनि उहे पूरा कोन थिया अथनि, हिंदुनि सां टकराव थी वियो, नतीजतन हे पीपुल्स पार्टी छॾे करे हलिया विया मुस्लिम लीग में, सिंध यूनाइटेड पार्टी न रही। इन ई तरीक़े सां तव्हां इहा ॾिसंदो सॼी त इहा ई थींदी आहे। हाणे सिंध मुतहिदा महज़ ठाही आहे। ॿुधो, जी 1936 में सिंध खे पंहिंजी साॻी स्टेट वारी सूरत हाल मिली न, 1 जुलाई ते 1936। प्रोविंशियल स्टेट मतिलबु एज़ अ प्रोविंस, स्टेट में न कोई इंडिपेंडेंट सिंध वारी न, जेकी 43 वारी पोजीशन उहा न मिली, ठीकु आहे, 1847 वारी मिली पोजीशन, 1847 वारी मिली, अंग्रेज़ आयो जेको 52 पोइ अनेक्स थियो सॼो। न हीअ जेको आहे सम्झो न, मां जेको चवां थो न 43 वारी न 47 वारी, उन सबबु छा आहे 43 में 1843 में निपेर जॾहिं आयो, उन टाइम में सिंध वॉज इंडिपेंडेंट कंट्री वॉज नॉट अ पार्ट ऑफ प्रिंसली स्टेट, नॉट अ स्टेट, इट वॉज इंडिपेंडेंट स्टेट। साईं जी स्टेट माना जीअं यूनाइटेड स्टेट मिसाल, न न न न नथा सम्झो, नॉट दैट। हिकिड़ो मुल्क आहे उहो सिंध आहे, हिकिड़ो मुल्क आहे उहो हिंद आहे, हिकिड़ो मुल्क आहे उहो इंग्लैंड आहे, ईअं हुयो न। अमेरिका वारो न, अमेरिका वारो न, हे उन टाइम में इंडिपेंडेंट कंट्री हुयो, कंट्री, ठीकु आहे न। जीअं 600 हिते प्रिंसली स्टेट्स हुयूं, 1843 में कंट्री हो, हा 47 में अनेक्स थियो, हा 47 में उन जो यानी 43 में हुनजी मुल्की हैसियत ख़तमु करे उनखे प्रोविंस बणायो वियो, ठीकु आहे, इंडिया जो प्रोविंस थी वियो। 1843 में निपियर खे जॾहिं हटायूं, निपियर स्टैंड वरितो त न करणो ॾींदुसि मां, हिन खे प्रोविंशियल स्टेटस ख़तमु कयोसि, डिविजनरेट बनाए बम्बई प्रेसिडेंसी जे अंडर करे छॾियो, डिवीज़न थी वई, माना गवर्नर छुटो, हाणे कमिश्नर असांखे रूल थो करे, कमिश्नरेट थी वई, इहा जेको आहे सो हिन जी हाणे उहा हली जी 100 साल, 36 में एब्ज़ॉर्ब थी वई, ठीकु आहे, उहो प्रोविंशियल हैसियत मिली। हाणे असां थी वियासीं सूबो, कंहिंजो सूबो? इंडिया जो, इंडिया जो। वरी 10 सालनि खां पोइ असां सूबो थियासीं पाकिस्तान जो, हा ईअं, ठीकु आहे। हाणे उन 10 सालनि में पाकिस्तान ठाहिण वारनि में जेके मुतहरिक माण्हू आहिनि बंगालियुनि खां पोइ, उहे सिंधी आहिनि, ईअं, ऐं सिंधियुनि में सैयद आहे, ईअं, वन ऑफ देम, ठीकु आहे। सैयद जेका तकरीर थो करे, उहो पहिरियों दफ़ो तसवर थो ॾिए मज़हब जे बुनियाद ते क़ौमियतुनि जो, मुस्लिम क़ौमियत ऐं हिंदू क़ौमियत। तव्हांजे ख़्याल में इहा वाजिबी ॻाल्हि आहे? ॾिसो, इन में सम्झण जी ॻाल्हि आहे थोरो, इन में इन जे करे जो इन में कन्फ्यूजन थी वेंदो। उन टाइम में हिकिड़ी आइडियालॉजी हले थी मुस्लिम लीग जी, ठीकु आहे न, ॿी हिकिड़ी कांग्रेस जी, टीं आइडियालॉजी आहे जेको इन ॿिन्हिनि खां मुनफ़रिद आहे, ठीकु आहे। राजगोपालाचार्य, मौलाना उबैदुल्ला सिंधी, साईं GM सद आल्सो वन ऑफ देम, ठीकु आहे न। ॿ आइडियालॉजियूं आहिनि, हिकिड़ी आहे त ऑल इंडिया मुस्लिम लीग जी आहे, त ऑल इंडिया कांग्रेस जी आहे त हिंदुस्तान हिकिड़ी क़ौम आहे, ठीकु आहे, हिंदुस्तान हिकिड़ो मुल्क आहे, हिंदुस्तान हिकिड़ी क़ौम आहे। ॿी आहे आइडियालॉजी ऑल इंडिया मुस्लिम लीग जी, त न हिंदुस्तान जेको आहे ॿिनि क़ौमुनि जो मुल्क आहे, ऐं मज़हब जी बुनियाद ते हिंदू अलॻि क़ौम आहे ऐं मुस्लमान अलॻि क़ौम आहे, ठीकु आहे न, बिकोमी नज़रियो जंहिंखे चवंदा आहियूं असां, ठीकु आहे न। जेको शुरू त 1192 में जॾहिं गौरी शहाबुद्दीन तराइन जी जंग में पृथ्वीराज खे मारे करे कब्ज़ो कयो, त उन टाइम जे महाराष्ट्र जे जेको आहे सो उतां जे मौलवियुनि, सम्झो हिननि जे हिंदू मौलवियुनि जेको आहे सो पिंडतनि जेको आहे सो चयो, बिकोमी नज़रिये जी ॻाल्हि उतां शुरू थी, त मुस्लमान हिकिड़ी क़ौम आहे जंहिं हिंदू क़ौम ते अची कब्ज़ो कयो आहे हिंदुस्तान ते, ठीकु आहे न। सो उहो जेको आहे सो बिकोमी नज़रिये जी ॻाल्हि कई। टियों जेको हुयो फिलासफ़ी जंहिंमें चयो राजगोपालाचार्य, मौलाना सिंधी या साईं GM सद, उनजी त ॿई ॻाल्हियूं ग़लति आहिनि। हिंदुस्तान हिकु सब कॉन्टिनेंट आहे, उन में मुख़्तलिफ़ वतन ऐं मुख़्तलिफ़ क़ौमूं रहनि थियूं पियूं, उन्हनि जो हिस्टोरिकल बैकग्राउंड आहे, उन्हनि जी पंहिंजी जाग्राफी आहे, पंहिंजी जेको आहे सो इंट्रस्ट आहिनि, पंहिंजी ज़बान आहे, पंहिंजो कल्चर आहे। सो उन जे करे इहे मुख़्तलिफ़ क़ौमुनि जो हिकिड़ो कॉन्टिनेंट आहे, इहा फिलासफ़ी हुई साईं जी। उन जे करे तव्हां 1938 में जॾहिं पहिरियों दफ़ो जिना साहिब खे हिते रामबाग में, जंहिंखे हाणे आरामबाग कयो अथऊं मुस्लमान करे, इन रामबाग में साईं जेको घुरायो आहे पहिरियों दफ़ो जिना साहिब खे, ठीकु आहे, छाकाणि हिते असेंबली में पोज़ीशन इहा थी
तव्हांखे सही ख़बर आहे त 35 जे एक्ट तहत असेंबली जेकी सिंध जी ठही 36 में जॾहिं प्राण रजिस्टर्ड 60 माण्हू जो ऐवान हुयो, हा ठीकु आहे। उन में डिवीजन हुई मुस्लिम ऐं नॉन मुस्लिम जी, ठीकु मोहम्मदन सीट्स ऐं नॉन मोहम्मदन सीट्स, बिल्कुलु ठीकु आहे। उन में 34 सीटूं जेके हुयूं मोहम्मदन सीटूं हुयूं ऐवान जे अंदरि। इलेक्शन जॾहिं थी त इलेक्शन में हिकिड़ो त इख़्तिलाफ़ थी पिया सिंध यूनाइटेड पार्टी में, सर ग़ुलाम सिंध रज़ातुल्लाह छॾे वियो ऐं शेख अब्दुल मजीद बि छॾे वियो, ठीकु आहे। ऐं हेॾे बि को शाहनवाज़ भुट्टो ऐं सर अब्दुल्ला हारून पाण कोन पिया। ॿी लेयर जी लेयर हुई, फर्स्ट लीडरशिप आहे। सेकंड लेयर जेकी हुई उनमें जीएम सैद बि आहे, अला भाई सुमरो बि आहे, अयूब खोड़ो बि आहे, मीर अहमद शाह बि आहे, मीर ग़ुलाम अली बि आहे। इहे हिकिड़ा लंबी चौड़ी लिस्ट आहे। इहा सेकंड लेयर जी लीडरशिप आहे। हाणे हुते जेको टकराव थियो उन में शेख अब्दुल मजीद साहिबु हिकिड़ो वॾो गैर मामूली माण्हू हुयो, मां त हुन खां ॾाढो माहिर आहियां। सो उनजा वॾा कारनामा अथव शेख साहिब जा। उन ते त कंहिं उनखे लिखियो ई कोन्हे। अवां का हिमत कयो, उन ते कंहिं प्रोग्राम करायो, यानी जिना साहिब ई जंहिंखे मञींदो हुयो सभु वर्ल्ड जी सियासत जे हवाले सां। साईं त चवंदो हुओ त हे त अक़वाम मुतहिदा जो सेक्रेटरी थियणु खपे, आहे एॾी लेवल जो माण्हू। ऐं असांजो बैरिस्टर ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी हिन खां वधि में वधि उनको वधि में वधि हिन खां मुतासिर हो शेख अब्दुल मजीद, उन अख़बार बि इहे हलाईंदो हो न। सो उन में थियो ईअं त शेख साहिबु ऐलान कयो त ही 3 सर जेके आहिनि इन मुक़दस असेंबली में मां हिननि खे ॾिसण ई नथो चाहियां। सिंध जी मुक़दस असेंबली में ही 3 सर जेके आहिनि, सर अब्दुल्ला हारून, सर शाहनवाज़ भुट्टो, सर ग़ुलाम सिंध, इहे न हिते जेको आहिनि सो मूंखे खपनि। पोइ हिन छा कयो जो सभ खां वॾो टारगेट हिन जो सर अब्दुल्ला हारून हुयो, न कच्छनि जा सभिनी जा वोट, ऐं उनजो कमु थियल तमामु हिकिड़ो मुख़लिस माण्हू, हिकिड़ो वॾो अशराफ़ क़िस्म जो माण्हू, सॼी लियारी में सॼो हिन कराची में। हा, उनजे ख़िलाफ़ु हिन वञी करे पंहिंजो अला बख्श गबूल खे तयारु कयो। अला बख्श खे चईं त तुंहिंजा सालिट वोट आहिनि पंहिंजे हिन जा गबूलनि जा, हिन जा वोट मां टोड़ींदुसि, कच्छनि जा वोट मां बि आहियां न उते, ऐं प्रोग्रेसिव वोट बि टोड़ींदोमांसि, तनज़ीम जूं बि टोड़ींदोमांसि, तूं सालिट वोट नारो खटे वेंदे, इहो मुंहिंजी गारंटी आहे तोखे। सो तूं बीहे सिलेक्शन, मां बि बीहंदुसि। सो उन सां हे बि बीठो, नतीजतन अला बख्श गबूल खटे वियो, सर अब्दुल्ला हारून हारायो। हितां भॻो वञी करे सर ग़ुलाम सिंध जे ख़िलाफ़ु शिकारपुर में फार्म भरायईं, उतां उहो भॼी वियो। वरी आयो हैदराबाद मां अची भराए, वरी हैदराबाद में अची भराए, हितां बि भॼी वियो, वकालत कंदो न ते। इहो वरी धार कहाणी आहे हैदराबाद जी, मूली बाई ऐं पोइ रुकी बाई ऐं लखी बाई, इहे वरी कहाणियूं अलॻि आहिनि। असां वटि बि त इहे सॼियूं दास्तानूं आहिनि। इहो वरी साईं जेम्स जो असरु आहे, एंथ्रोपोलॉजी जो हिकु शौक़ु जेको आहे। बहरहाल सो उहो जेको आहे सो वञी बीठो लाड़काणे में शाहनवाज़ जे ख़िलाफ़ु। शाहनवाज़ जे ख़िलाफ़ु शाहनवाज़ खे किराए विधईं, शेख अब्दुल मजीद थी वियो हुतां मेंबर असेंबली जो। त इन तरीक़े सां हिते जेकी सूरत हाल बीठी त मुस्लिम लीग जो हिकिड़ो वोट बि कोन हो, ठीकु आहे। 38 में वठी आयो अला बख्श चीफ मिनिस्टर जिना साहिब खे, हिते सॼी संगत खे सर अब्दुल्ला हारून आहिनि सभिनी खे तयारु कयईं त बाबा जिना साहिब खे वठी था अचो, मुस्लिम लीग था ठाहियूं हिते। मुस्लिम लीग में हे हिननि जॉइन। हाणे 38 वारो जेको रामबाग में सिपासनामो आहे, तव्हां उहो पढ़ंदव, उन में जेके डिमांड्स आहिनि त बाबा मुस्लिम अक्सरियत आहे हिन सूबनि जी, पर हिन सूबनि जो को मज़हब जी बुनियाद न, पंहिंजो हिकिड़ो कल्चर आहे, पंहिंजी ज़बान आहे, हिकिड़ी अलॻि क़ौम आहे। साईं ग़ुलाम शाह इहे त थियो, पर जॾहिं 1940 जी मां अचां थो इन खे वठी थो अचां पियो, ठीकु आहे न। तव्हां इन जे करे ही अनडिनाइबल फैक्ट्स आहिनि, छो त हू तारीख़ जे रिकॉर्ड में जीअं जीअं मां का बि शइ ईअं कोन कंदो आहियां ॻाल्हि, जेतिरे ताईं मां पाण सेटिस्फाई न थियां, ॿुधी ॻाल्हि ते मां कोन कंदो आहियां। 38 वारी तव्हां पढ़ो, वरी 40 जी रेज़ोल्यूशन पढ़ो। 40 जी रेज़ोल्यूशन में बि जीएम सां शरीक आहे न। हा, हिते हिकिड़ी बि मुस्लिम लीग जी सीट कोन्हे का। हाणे नई थी मुस्लिम लीग पैदा थिए, 38 में जॾहिं इलेक्शनूं खटे आया आहिनि, लाहौर जी रेज़ोल्यूशन ऐं 38 वारी तव्हां हीअ तव्हां रेज़ोल्यूशन ॾिसंदो मुमासिलत आहे साॻी, ठीकु आहे। उन खां पोइ वरी ॿियो आहे त 43 में हाणे थियो ईअं त जिना साहिब खे लॉर्ड लिंथगो चयो त बाबा तूं क्लेम थो करें पियो त तूं रिप्रेज़ेंटेटिव आहे मुस्लमाननि जो,
पर प्रैक्टिसिंग मुस्लमान जेके आहिनि उहे त तोखे मुस्लमान ई कोन था मञनि। फ़र्ज़ु करो जमियत उलमा हिंद, जमायत इस्लामी, एहरार, खाकसार, इहे सभु जेके प्रैक्टिसिंग मुस्लमान आहिनि उहे त चवनि था मुस्लमान ई कोन्हे को। ऐं ॿी ॻाल्हि प्रैक्टिकली वरी असांजे साम्हूं छा आहे रिकॉर्ड, कंहिंजे क्लेम सां नथा चऊं, असां प्रैक्टिकली था ॾिसूं त 11 सूबनि में, हिंदुस्तान जे 11 सूबनि में पंहिंजो जेको आहे सो 8 सूबनि में डायरेक्ट जेको आहे सो कांग्रेस जी हुकूमत आहे। रिमेनिंग 3 सूबनि में कोलेशन गवर्नमेंट कांग्रेस जी आहे। वेयर यू स्टैंड? सो उन जे करे तूं त आहीं ई कोन। हाणे ॻाल्हि आहे इहा त किथे तूं ॿियो त अक्सरियती मुस्लमान सूबे में त पंहिंजी का ताक़त ॾेखार। ही जेम्स हिदट आयो जे बाबा हाणे फ्यूचर पाकिस्तान जो, मुस्लमाननि जो, मुस्लिम लीग जो हाणे तुंहिंजे हथ में आहे। हाणे कर का अहिड़ी शइ जो का रेज़ोल्यूशन पास करे की पंहिंजी स्ट्रेंथ ॾेखारियो। हिकिड़ी वेग क़िस्म जी रेज़ोल्यूशन आहे 1940 जी, उनखे लीगल स्टेटस सब कॉन्टिनेंट में कीअं मिलंदो, जेतिरे ताईं उनखे रिप्रेज़ेंटेटिव जेके आहिनि सिविलियन जा उनखे एक्सेप्ट न कंदा, उहे डिमांड न कंदा। पोइ साईं इहो सॼो कयो। उहो इजलास केतिरो थियो, कीअं थियो, केतिरा मेंबर हुया न हुया, पर रेज़ोल्यूशन पास थी वियो। हाणे रेज़ोल्यूशन उनखे बि तव्हां ॾिसंदो त इहा ई ॻाल्हि बुनियादी रखियल आहे त बाबा मज़हब ई त हिते मज़हब जेको आहे सो मुस्लमान अक्सरियत आहिनि, पर असुल में ही क़ौम आहे जेकी जंहिं बि हवाले सां उहा साॻी फाटी आहे रेज़ोल्यूशन, त उन में ही यूनाइटेड स्टेट्स ऑफ पाकिस्तान थींदो जेकॾहिं थींदो त। ऐं पर उन में क़ौमूं जेके आहिनि उहे सावरन ऐं ऑटोनमस हूंदियूं, सावरन हूंदियूं। सर 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 हाणे मां कढी वठां थो, मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां। जेको 43 माना आख़िरी अपडेटेड रेज़ोल्यूशन, ठीकु आहे, 38 बि न, 40 बि न, 41 बि न, मिंटो पार कर कुझु बि न, 43 सैयद जेको हिते पेश कयो आहे। मां त चवां त उन रेज़ोल्यूशन में जॾहिं साईं जेम्स सैयद पाण मुस्लिम हिंदू क़ौमियत जो तसवर थो ॾिए न, उहो जीअं असां पेश था कयूं न ईअं न आहे न, साईं जो इहो न आहे। ॾिसो हिकिड़ी शइ त हक़ीक़त आहे न, अक्सरियत आहे न मुस्लमाननि जी। मां उन ते त चवां ई नथो, मां हीअं थो चवां त इन जो मतिलबु हीअ आहे, भला हीअं चऊं सम्झणु, असां हीअं बि सम्झणु शुरू कयूं त इन टाइम ताईं सैयद हिंदुनि जे ग़लबे जे ख़िलाफ़ या मुस्लमाननि ऐं हिंदुनि जो अलॻि अलॻि वतन ठाहिण जे हक़ में थी चुको आहे। न न, ईअं न आहे। इहा ॻाल्हि ग़लबे वारी जेतिरे ते आहे, इन असर छॾिया आहिनि साईं ते, ठीकु आहे न। छाकाणि त हीअ वरी पोइ मामला जेके थिया वरी 39 खां पोइ वरी या मस्जिद मंज़िलगाह या ॿिया टिया इहो, उन में काफ़ी शयूं त हाणे अचियूं। त मस्जिद मंज़िलगाह और केस पढ़ियो आहे? हा, मां आहे केस, ऐं मां उन में थ्रूआउट जेको आहे वियो आहे उन केस में। 2 दफ़ा जेके थियूं आहिनि न उन जूं बैठकियूं ॿिन्ही सुवालनि ते, त हिन में कंहिंजी आहे मस्जिद, कंहिंजी आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो सुवालु इहो आहे त अगराई कंहिं कई आहे, ठीकु आहे न। इहे जी जी, इहे 2 ॻाल्हियूं, पहिरियों ओनरशिप पोइ अगराई, ठीकु आहे न। सो इहे इन ते मां थ्रूआउट इन केस में वियो आहियां। पर साईं ते उहा जेकी थी आहे जरा या उहो केस या उन एलिगेशन जेके आहिनि, मां उन ते बि वियो आहियां। एलिगेशन त अजीब अजीब लॻाइनि साईं ते, त वरी हिकिड़ी अलॻि एफ.आई.आर. बि ठही अथई, 400 माण्हुनि जो टारगेट कयो त मां क़तल कराईंदुसि, इहो बि अथव हिन में, ठीकु आहे। उनमें जमशेद मेहता वारनि गवाही ॾिनी आहे, ठीकु आहे न। पोइ उहा कीअं थी? सैयद जी हिकिड़ी ॻाल्हि साम्हूं आई आहे जेका उनजे लिखतुनि में बि आहे त मुस्लमान मुश्तइल न पए थिया, उन लाइ ज़रूरी हो त कुझु न कुझु थिए। अरे उनखे बि जंहिं तरीक़े साईं त मुखालफ़त कई, पार्टी जी मीटिंग जा मिनट्स जेके पिया आहिनि उन में त साईं हिन जी मुखालफ़त कई, ग़लति पिया कयो सॼो तव्हां। साईं उनजी शदीद क़िस्म में मुखालफ़त कई आहे, उन ते साईं सां वरी वॾा इख़्तिलाफ़ थिया आहिनि। इहा वरी लंबो बहस थी वेंदो। न हुनखे छॾियो। हा, मां ईअं थो चवां त सैयद सिर्फ़ु पाकिस्तानी, सैयद पाकिस्तान ठाहिण वारनि मां हिकु माण्हू, सैयद क़ाइद आज़म जो हामी हिकु माण्हू, सैयद नंढे खंड में हिकिड़ी मेन लीडरशिप सां गॾु पॉलिटिक्स करण वारो हिकिड़ो माण्हू, ठीकु आहे। उहो पाकिस्तान ठाहे थो त उहो पाकिस्तान ठाहिण वारी इन सॼी सूरत हाल में तव्हांखे सैयद जो रोल पॉज़िटिव थो नज़र अचे
या सैयद मिसलीड थियो आहे पाण? सर किथे चई सघिजे थो पियो, पर मोस्टली सैयद जेको आहे सो इन ॻाल्हि ते क्लियर हुयो त भई सिंध जे हवाले सां कीअं उन जी बहितरी थींदी। पोइ मुख़्तलिफ़ उन वटि आइडियाज़ ईंदा रहिया आहिनि कि उन में यानी ईअं कोन्हे को जो जेको सोचयूं उहो सभु सही हुयो। ठीकु आहे। हाणे उन में ॾिसो न तव्हां, उसूली ॻाल्हि ते जॾहिं विढ़े थो पियो तॾहिं इन सभिनी शयुनि खां मथे बीहे थो न, उहिदनि खां, लालचुनि खां, हैसियतुनि खां। यानी 46 में जॾहिं 45 में जॾहिं झेड़ो थिए थो, छा ते झेड़ो थिए थो त बाबा मुदाख़लत थो करे मर्कज़, मां प्रेसिडेंट आहियां मुस्लिम लीग जो, ऐं हिते जेको आहे सो लियाकत अली ख़ान जो कहिड़ो कमु, मर्कज़ जो कहिड़ो कमु, हिते जेके फ़ैसिला करणा आहिनि असांखे करणा आहिनि, उन फ़ैसिलनि ते एतिराज़ आहिनि त तव्हां फ़ैसिलो कयो, तव्हां वटि कंप्लेंट अचे थी तव्हां फ़ैसिलो कयो। जेकॾहिं न आहे त उनखे मुदाख़लत न करणु घुरिजे। जिन्ना साहब खां टाइम वरितो अथई, जिन्ना साहब टाइम कोन पियो ॾिए, वॾी मुश्किल सां शिमला में टाइम ॾिनो जिन्ना साहब। ठीकु आहे। हाणे 45 जी ॻाल्हि थो ॿुधायां। साईं हितां जनरल सेक्रेटरी हाशिम गज़र खे वठी शिमला विया आहिनि, जिन्ना साहब सां मुलाक़ात कई अथऊं। जिन्ना साहब वटि हिननि रखी आहे सूरत हाल त हिन टाइम पाकिस्तान हिन पंहिंजो ऑल इंडिया मुस्लिम लीग जी हुकूमत आहे सिंध में, सिंध मुस्लिम लीग जी। सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह हुन में जेको आहे सो चीफ मिनिस्टर आहे, करप्ट तरीन माण्हू आहे। उनजी ही करप्शन, खोड़े साहब जी ही, मीर ग़ुलाम अली जी ही, ठीकु आहे न, बंदे अली हीअं कयो, ठीकु आहे न, काज़ी फैद मीर अहमद शाह, सभिनी जी करप्शन हुन ॿुधाई आहे, उहो नाले वारो रिकॉर्ड ते। हिन जो चवणु आहे, जिन्ना साहब चयो त तव्हां छा था चाहियो, त बाबा हिन हुकूमत खे असां सुभाणे 46 जी इलेक्शन लाइ विढ़ूं पिया, इलेक्शन में कहिड़ो असां माण्हू आणींदासीं, ही बद किरदार लोफर करप्ट माण्हू आणींदासीं। उन जे करे बहितर इहो आहे त हुकूमत हटायो, बहितर माण्हू आणियो असां। जिन्ना साहब चयो आई एम नॉट इन अ पोज़ीशन टू रिमूव सर ग़ुलाम हुसैन एट दिस स्टेज, बट ही इज़ द मैन हू इज़ ब्रिज बिटवीन ब्रिटिशर एंड मुस्लिम लीग, सो आई कांट रिमूव हिम। सो तव्हां ईअं कयो, प्रेसिडेंट तूं आहीं पार्टी जो, बोर्ड जेको ठाहियो तव्हां, सुभाणे तव्हां जेके टिकेटूं ॾियणियूं आहिनि उन बोर्ड पंहिंजी मर्ज़ी जो ठाहियो, उन में लाइक़ फ़ाइक़ पढ़िया लिखा बाकिरदार माण्हू आणियो। हाणे हिनखे हटाइण जी ज़रूरत कोन्हे का। साईं से एग्री थी वियो, मोटी आया कराची त लियाकत अली ख़ान अनाउंस करे छॾियो जनरल सेक्रेटरी साहब त बोर्ड जेको आहे सो सिंध जो जेको आहे सो ठाहे, उन में सर ग़ुलाम हुसैन खे उनजो प्रेसिडेंट करे छॾियईं, जेमसद खे बि मेंबर कयईं उनखे प्रेसिडेंट। उन ते साईं राब्तो कयो जिन्ना साहब सां, जिन्ना साहब राब्ते में न अचे त बाबा तूं हे चयो हाणे ई छा, नेठि ओपन लेटर लिखियईंसि त जिन्ना साहब हाणे पाकिस्तान ठहंदो, हाणे असां हिन पोज़ीशन में न आहियूं जो हुनखे रोके सघूं, बाक़ी यादि रखजांइ त इहो पाकिस्तान करप्ट माण्हुनि जे हथ में ईंदो ऐं पोइ इहो गुनाह तुंहिंजे खाते में ईंदो, ऑन रिकॉर्ड अथव, अनडिनाएबल फैक्ट वाट आई एम टेलिंग यू। साईं उन ते जिन्ना साहब सख़्तु कार्ड ॾियो, पार्टी मां कढियऊंसि त वरी प्रोग्रेसिव मुस्लिम लीग ठाहे ऐं इलेक्शन कॉन्टेस्ट कई 46 वारी। ठीकु आहे। ऐं उन जो रिज़ल्ट छा आयो, 50-50 अलाइड सां गॾिजी करे जिन्ना साहब 50-50 वरी इन ते जेको आहे महीने खां उन ते हूंदे बि 50-50 में, पर अंग्रेज़नि जेकी हुकूमत ॾिनी सर ग़ुलाम हुसैन हिदायतुल्लाह खे ॾिनो ब्लू आई ॾियो, उनखे ॾिनऊं ऐं उन में नतीजतन महीने खां पोइ हुकूमत जेके आहे सो कटवती ते ₹1 जी कटवती ते उहा जेको आहे सो कटमोशन ते हली वई। ठीकु आहे। हाणे उन में एज़ पर प्रेसिडेंट जेको अंग्रेज़नि जो आहे दुनिया सॼी में, त हाणे आपोज़िशन खे हुनखे ॾियणो आहे इक़्तिदार, आपोज़िशन में GMC ते इक़्तिदार ॾियण जी बजाए, छाकाणि त हिनखे त पाकिस्तान ठाहिणो, ॿिया कम करणा जेके, हुननि असेंबली डिज़ॉल्व करे छॾी ऐं पूरे सब कॉन्टिनेंट में सेकेंड टाइम वरी दिसंबर में इलेक्शन जेकी आहे सो वरी सिंध जी थी। पोइ उन में जेको कयूं उहो ट्रिब्यूनल जो फ़ैसिलो पियो आहे थियो त केॾियूं ज़्यादतियूं कयूं। त इन तरीक़े जी त अॼु पाकिस्तान जो ठहणु अॼु तव्हां उनजी ऑब्ज़र्वेशन जे लिखो त उन लाइ छा चवंदव त इहो ठहणु खपे या वक़्त जी ज़रूरत हुई ऐं पोइ हालतूं बदिलियूं, या पहिरियों ई न ठहणु खपे ऐं असां पंहिंजी पहिरीं 43 वारी स्टेट में हुजूं हा त बहितर हो। तव्हांजी ऑब्ज़र्वेशन छा आहे? मां सम्झां थो पियो त हाणे उन टाइम जेकी सूरत हाल हुई, हाणे 1946 में सैयद 5-6 टिकेटुनि ते अरहो थियो आहे क़ाइद आज़म सां। न हलो छॾियो हिनखे।
अॻिते हलियूं था। बोर्ड ठहण न ठहण ते हलो उहा अॻिते अञा ॻाल्हि ई कोन्हे। 46 47 में पाकिस्तान ठहण खां पोइ मुख़्तलिफ़ कॉलोनियूं ठहियूं, पनाहगीर जा आया। पनाहगीरनि जो अचणु त पाकिस्तान जे हुन में न हो न। हा न ॾिसो उते सैयद किथे आहे? ॿुधो, 3 जून 1947 ते लॉर्ड माउंटबेटन वटि मीटिंग थी, आख़िरी मीटिंग आहे जेकी 1947 में, उन में रेड क्लिफ खे बि घुरायो हुओ। ठीकु आहे। हाणे उन में हिननि खे डिवीजन करणी हुई बंगाल जी ऐं पंजाब जी, ठीकु आहे। हाणे उन में जिन्ना साहब, लियाकत अली ख़ान, होॾां पटेल ऐं नेहरू जेके आहिनि सो उन मीटिंग में शरीक थिया आहिनि ऐं प्रिज़ाइड करे थो पियो लॉर्ड माउंटबेटन, ठीकु आहे। उन में तय थियो त एग्रीड ऐं नॉन एग्रीड इलाइक़ा, एग्रीड इलाइक़ा थिया बंगाल ऐं पंजाब, इन्हनि में ट्रांसफ़र ऑफ पॉपुलेशन थींदी। माना जेको नॉन मुस्लिम वेंदो हिंदुस्तान में त हिंदुस्तान गवर्नमेंट जे मथां बाइंडिंग आहे त उन्हनि खे लुक आफ्टर करे, उनखे अकोमोडेट करे। उतां जेके मुस्लिम्स ईंदा हिते असां वटि हिन में पाकिस्तान में, उन्हनि खे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ते बाइंडिंग आहे त उन्हनि खे लुक आफ्टर करे। रिमेनिंग पूरो सब कॉन्टिनेंट जेको आहे सो नॉन एग्रीड आहे, उन्हनि जी ट्रांसफ़र ऑफ पॉपुलेशन इलीगल आहे, हुई कान। ठीकु आहे न। इहा ॻाल्हि जेको आहे सो हाणे इहो वरी रिकॉर्ड ते कीअं आहे त 7 जून ते जॾहिं जिन्ना साहिबु दिल्ली मंझां जहाज़ ते चढ़े पियो त मुस्लिम लीग जी सॼी क़यादत घुराई, पंहिंजो हसन इमाम ऐं हीअ पंहिंजो नवाब इस्माइल, नवाब महमूदाबाद, हीअ कहिड़ो आहे गज़नफर, ऐं ॿियो इहो कहिड़ो तव्हां लाड़काणी वारो जेको लाड़काणी अची रहियो पोइ मखदूम इहो ख़लीकुज़मा, इंडिया टाइम्स जेको आहे उहो फोटो अञा ताईं मूं वटि बि पियो आहे, थियो उहो ॾेखारियो जिन्ना मथो बीठो आहे जहाज़ ते ऐं उहो तकीरे थो करे पियो हेठि, तकीरे छा हुई, उनखे चयईं त बाबा ॻाल्हि ॿुधो, हाणे किरोड़े मुस्लमान असां हिते छॾियो था वञूं, तव्हां सभु जेको आहे सो कॉन्स्टिट्यूएंट असेंबली जा मेंबर आहियो, पाकिस्तान असां जीअं ठहंदो जीअं हलाईंदासीं, तव्हांजो कमु आहे हिते जेके मुस्लमान आहिनि उन्हनि सां गॾु बीहो, तव्हां मञो कोई बि हेॾे पाकिस्तान न ईंदो, तव्हां ते बैन थो विझां मां। ऐं ॿी ॻाल्हि त कोई बि मुल्क कंहिं गद्दार खे पसंदि कोन कंदो आहे, तव्हांखे हिंदुस्तान जो वफ़ादार थी रहणो आहे। जेकॾहिं तव्हां बहितरीनु मुस्लिम लीग ऐं बहितरीनु मुस्लमान आहियो त तव्हांजे मथां इहा ज़िमेदारी आहे, कोई बि न ईंदो ऐं पोइ 11 अगस्त ते अची करे हिते नज़रिया पाकिस्तान खे हुन दफ़न कयो। अॼु खां पोइ बाबा मज़हब जी बुनियाद ते का क़ौम कोन्हे का, न हिंदू हिंदू रहंदो, न मुस्लमान मुस्लमान रहंदो, नज़रिया पाकिस्तान। वरी नवाब गज़नफर खां ॿिए ॾींहं ते प्रेस कॉन्फ्रेंस कराई, जंहिंमें अपील कई जिन्ना जे तरफ़ां त मुस्लमाननि खे मां अपील थो कयां थो हिंदुस्तान जे खे त कोई हेॾे न अचे, ऐं हितां जे मां सिंधी हिंदुनि खे अपील थो कयां पियो त कोई हितां होॾे न वञे, ठीकु आहे। ॿिए ॾींहं ते वरी लियाकत अली ख़ान जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त इहा छाजी बकवास आहे, असां त पाकिस्तान ठाहियो ई हिन जे लाइ आहे त अक़लियती सूबनि में मुस्लमान जेके आहिनि उहे शिफ्ट थींदा हिते, उन्हनि खे असां मां अपील थो कयां त अचो हेॾे, असां तव्हांजे लाइ सभु रस्ता जेके आहिनि खोले छॾिया आहिनि, हिते असां तव्हांखे अकोमोडेट कंदासीं, इट्स बाइंडिंग अपॉन पाकिस्तान गवर्नमेंट टू लुक आफ्टर यू एंड आई एम हियर, ठीकु आहे, हीअ गारंटी हेॾी। हुते वरी नेहरू कई पंहिंजो प्रेस कॉन्फ्रेंस त मां हिंदुस्तान जे मुस्लमान खे अपील थो कयां त तव्हां काॾे बि न वञो, तव्हांजे धंधा दाड़ियूं ज़िंदगियूं इज़तूं सभु जेका गवर्नमेंट जी बाइंडिंग आहे त उहो तव्हांखे लुक आफ्टर कंदी। ऐं सिंध जे हिंदुनि खे अपील थो कयां पियो त कोई हेॾे न अचे, उते रहो, असां तव्हांखे लुक आफ्टर हितां बि कंदासूं ऐं तव्हां को ख़्यालु न कयो। उते वरी पटेल कई आहे प्रेस कॉन्फ्रेंस त हीअ छाजी बकवास आहे, हिते तव्हां मुस्लमान जे लाइ मुल्क ठाहियो आहे त निकिरो न, तव्हां जान छॾियो वञो होॾे। मां सिंध जी अपील थो कयां सिंध जे हिंदुनि खे त तव्हां महिरबानी करे हेॾे अचो, ऐं उतां जेको आहे सो उनखे मोकिलियो अथई पाण वारे हिनखे प्रेसिडेंट इहो मुस्लिम लीग जो जेको आहे पंहिंजो कृपलाणी खे मोकिलियो, आचार्य कृपलाणी हैदराबाद जो न, कंहिंजो नजम माइटनि पाण में, सो उनखे ऐं हीअ जेको ख़ाकसार तहरीक वारो, उहे ख़ाकसार न हिन ख़िलाफ़त तहरीक वारो शेख साहब, उन जो त भाउ हुयो न, ॿियो भाउ त वरी होॾे हिन में तुर्की में मारिजी वियुसि, इहे सभु ग़ैर मामूली माण्हू हुया। सो उहो हिते कृपलाणी खे मोकिलियो अथई त तूं वञी सिंधी हिंदुनि खे चओ त अचो हेॾे, हिते आयो आहे त अयूब खोड़े ॾढो ॾिनो अथसि,
ॿधो ऐं ज़र घटि हुनखे दोरा बोरा छॾ पंहिंजे ऐं हुतां वरी नेहरू ख़लीक़ो ज़मा खे मोकिलियो आहे त तूं वञी हिंदुनि खे जेको आहे उते रोक जेको उहो वरी जहिड़ो कर ऐं जिन्हा जी फुल सपोर्ट हुई हिनखे अयूब खोड़े खे बि ऐं इन आइडियालॉजी खे बि हिते माना हिननि जो टकराव आहे लियाकत जो ऐं जिन्हा साहिब जो ठीकु आहे। भला हीअं चऊं त सैयद पाकिस्तान जे ठाहिण में इन करे बि अॻु भरो हो त जेके सिंध जा मुस्लमान हुआ ज़मीनदार उन्हनि जा मुआशी मसइला हिंदुनि जे हूंदे वधी न पए सघिया ऐं घणनि हंधनि ते हिंदू ग़लबे वारी जेका सूरत हली उनजे छॾाइण जो तरीक़ो सिर्फ़ु पाकिस्तान हो इहो तसवुरु सही मां नथो सम्झां पियो GMC जो इहो त छाकाणि GMC उन टाइम में बि इन क्लास जे सख़्तु ख़िलाफ़ु हुयो माना लिखियो जेको थिए पिया अथसि किताब त वॾेरो पीर सरदार इहे वॾा मुर्दार क़िस्म जा माण्हू आहिनि जीअं सिंधी माण्हुनि खे जगमाल करे रखियो आहे। हीअ सभु माण्हू जेके असां अज़ाब ऐं अताब में आहियूं जो आम माण्हू मथे नथो उभरी सघे न हुनखे तालीम आहे न हू को धंधो धाड़ी करे सघे थो न उहो पंहिंजे मसइलनि मंझां निकिरी सघे थो उन्हनि खे सभिनी खे जकड़ण वारा इहे सरदार पीर आहिनि साईं त उन ते क्लियर हुयो उन करे उन्हनि जे मुफ़ादनि खे मदे नज़र रखी त उन को अहिड़ो फ़ैसिलो कोन कयो आहे कॾहिं बि। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां ॾिसंदो बचपन खां वठी हुनजो जेको तरीक़ेकार यानी ख़िलाफ़त तहरीक में वञणु 16 सालनि जी उमिरि में 20 में थी आहे न कॉन्फ्रेंस इन में पंहिंजो लाड़काणे में ऐं उन में वञी करे उन जो सबबु इहो आहे जो हिनखे जेके टीचिंग थी जेके उस्ताद मिलियसि उहे सभु ग़ैर मामूली सभु आज़ादी पसंदि हुया ठीकु आहे न उहे हिनखे वठी विया उन तरफ़ ऐं उनखां पोइ हालांकि हिन वटि कुझु ई कोन हुयो कोटा यार्ड में सभी जेको आहे सो कोटा वार्ड में सॼी ज़मीन मिल्कियत कुझु आहे इन खां वधीक ॿियो छा हिन जो इंसिडेंट तव्हां ॿुधायां त ख़िलाफ़त तहरीक में वियो आहे एतिरो सीरियस थी वियो आहे अंग्रेज़ जो उतां कमिश्नर जेको आहे हितां बोट ते वियो आहे कोटड़ी ऐं उतां घुरायो अथई SDM खे मोकिले करे ॿधी खणी अचोसि GM सैद छाकाणि GM सैद अनाउंस करे छॾियो ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस में त मां हाणे सन में जेको आहे ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस कराईंदुसि न फ़क़ति खल में सॼी सिंध में कराईंदुसि। हाणे 16 सालनि जो छोकिरो ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस थो कराए माना गद्दारी उन में कमिश्नर घुराए करे चयुसि त बाबा ॻाल्हि ॿुध कोटा वार्ड में तुंहिंजी सॼी ज़मीन आहे तूं असांजे वज़ीफ़े ते आहीं ऐं ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस माना गद्दारी असां सां गद्दारी इन में तो ख़बर आहे त तुंहिंजो रिज़ल्ट छा ईंदो चए मां फ़ैसिलो करे चुको आहियां उन जे करे तव्हांखे जेको वणे मूंसां कयो मां इहा कॉन्फ्रेंस उहा कॉन्फ्रेंस हुन कई माना उन टाइम में कमिश्नर सां अटकणु तव्हां छो था सम्झो कोई जमादार सां सिपाही सां कोन ॻाल्हाए सघंदो। हाणे हीअं कयो न सैयद पाकिस्तान ठाहियो ठारायूं या हुनजो हिसो पढ़ियो जेको बि चओ नंढो हिसो ॿियो हिसो हुनजी पॉलिटिक्स त तबाह थी वई न। ॾिसो हिकिड़ी शइ सम्झो हाणे ख़बर न आहे त तव्हां पॉलिटिक्स छा खे था चओ छो त जेको मुंहिंजी नज़र में ॾिसो जेको सैयद महात्मा गांधी वल्लभ भाई पटेल गफ़ार ख़ान नेहरू ऐं उन्हनि जी लेवल ते ऑपरेट कंदो उहो सैयद पाकिस्तान ठहण खां पोइ त असां सन में ॾिठो ॿुधो हैदर मंज़िल ते ॾिठो ऐं ॿुधो बाक़ी त हुनजी पॉलिटिक्स सॼी कॉन्फ्रेंसूं सेमिनार गॾिजाणियूं मीटिंगूं जेको बि कयईं माहासिल त कुझु कोन्हे न। सर ट्रेजिडी आहे न इहा वॾी हिकिड़ी तारीख़ जी हा ठीकु आहे न हे ओड़े उन हिसे में अची विया जेके एक्सट्रीमली अगेंस्ट हुया हिन जे सो हे त यरगमाल थी विया न। हाणे हिननि जी सियासत तव्हां इहो सम्झो त गफ़ार ख़ान जी सियासत खे छा चवंदो 15 साल होॾे काटे आयो हिते अची करे वरी 15 साल जेल में साॻी हालत GM सैद सां ठीकु आहे न त हिननि जेको पाकिस्तान ठाहियो उन में सभु ॿधिजी पिया अड़िजी विया ऐं हिननि वरी कोशिशि कई जीअं हाणे फ़र्ज़ु कयो त 48 में कॉन्स्टिट्यूंट असेंबली जो इलेक्ट थियो मेंबर ख़ान गफ़ार ख़ान ठीकु आहे न 48 में हिते आयो तॾहिं बि हिन गद्दारी खां जान कोन पई छुटेसि असेंबली में हलफ़ कयईं त मां पाकिस्तान सां सचो हूंदुसि वफ़ादार हूंदुसि सभु कुझु जीअं आहे हलो ठीकु आहे उहो उन कयूं तंहिं हूंदे बि गद्दार गद्दार जा नारा लॻा हिनखे ठीकु आहे न तंहिं हूंदे बि हिन पार्टी ठाही गॾिजी करे GM सैद सां पाकिस्तान पीपुल्स पार्टी ठीकु आहे न 48 में 2 जून ते वरी 48 में 1953 में ठही 48 न उहो 34 वारी सिंध पीपुल्स पार्टी सिंध पीपल उहो शाहनवाज़ भुट्टो हे 48 में जॾहिं हीअ असेंबली जो मेंबर थी आयो कॉन्स्टिट्यूंट असेंबली जो ख़ान गफ़ार ख़ान जी क़यादत में हैदर मंज़िल ते बल्कि अनाउंस हिननि जामा मस्जिद उते सोल्जर बाज़ार में कई उहा पीपुल्स पार्टी सां हिन जो प्रोग्राम पढ़ंदो ॾाढो मज़ेदार अथव यानी हींअर जेको असां चऊं था पिया न त बाबा हीअ हिकिड़ी फेडरेशन आहे पाकिस्तान
इन शइ खे मद्देनज़र रखी तव्हांखे कॉन्स्टिट्यूशन जोड़णु घुरिजे, जेको 72 में प्रोपोज़ कॉन्स्टिट्यूशन आहे भुटे सां गॾिजी करे GMC ठाहियो, उहो कॉन्स्टिट्यूशन हुजणु खपे। नेचुरल इहो थींदो जॾहिं तव्हां चओ था त हीअ फेडरेशन आहे, फेडरेशन जो मतिलबु लीगल लैंग्वेज में हूंदो आहे त एग्रीमेंट बिटवीन द नेशन्स। Yes. Man, there are so many nations in the territory, because then it's federation. So federation means the agreement between the nations. ठीक है ना? So इन जे हवाले सां त फेडरेटिंग कॉन्स्टिट्यूशन जेतिरे दिन निकिरंदो, हाईली सेंट्रलाइज सिस्टम सां तव्हां हिन खे कोन हलाए सघंदो, यूनिटी फॉर्म ऑफ गवर्नमेंट सां कॉन्स्टिट्यूशन सां तव्हां कोन हलाए सघंदो, उन खे फेडरेटिंग कॉन्स्टिट्यूशन हुजणु खपे, जेको हिननि 48 में प्रपोज़ कयो त पाकिस्तान कीअं हलणु घुरिजे, कीअं हुजणु खपे। ठीकु आहे, उहा हाणे पार्टी। हाणे इन में जिन्ना साहब जेको आहे सो दावत कई ख़ान गफ़ार ख़ान खे, हे सभु तयारु हुया त गॾिजी करे जिन्ना साहब वटि हलूं था, चवनि पाकिस्तान ठही वियो हिकिड़ी हक़ीक़त आहे, हाणे हुनखे असां सभु मञूं था पिया, हाणे उनखे कीअं बहितर बणायूं उन में असीं सभु कंट्रीब्यूट करणु। इन विच में साईं GM सैद हिकिड़ो ख़त बि लिखियो हो लियाकत अली ख़ान खे, जंहिंमें लियाकत अली ख़ान अपील कई हुई लाहौर कालेज में त बाबा मां अपील थो कयां पियो त पाकिस्तान ठही वियो, हाणे पाकिस्तान खे दुनिया में बहितरी अमन इतिहादे लाइ कमु करिणो आहे, उन लाइ ज़रूरी आहे त पाकिस्तान में रहंदड़ सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ खे, इंटेलेक्चुअल्स खे, राइटर्स खे या टैलेंटेड माण्हुनि खे अपील थो कयां पियो त इन कम जी हासिला जे लाइ तव्हां सभु गॾिजी करे असांजी मदद कयो मुस्लिम लीग जी। सो GM सैद ओपन ख़त लिखियोसि, बाबा असां वटि हेतिरा माण्हू आहिनि, हेतिरी ॻाल्हि आहे, असां वटि हेतिरो तजुर्बो आहे, हेतिरा वसाइल आहिनि, सभु असां पाकिस्तान जे हवाले करण लाइ तयारु आहियूं, अचो त गॾिजी पाकिस्तान खे बहितर बणायूं, जेको तूं मक़सदु ॿुधायो आहे। अॼु ताईं त तव्हां कंहिंखे वेझो ई अचणो कोन पिया न, सवाइ मुस्लिम लीग इहो कंहिंखे रिकग्नाइज़ कोन था कयो, उन करे हिन इहा 48 वारी पोइ इहा पार्टी बि ठाही त बाबा तव्हां चओ था पिया न त असां भला पार्टी ठाहे कयूं था, ॿाहिरि त इहे एक्सप्लाइट कनि पिया न, आज़ादी आहे पाकिस्तान में सभिनी खे। जिन्ना साहब चयोसि त बाबा हाणे ॻाल्हि आई आहे त तव्हां जेको आहे सो हाणे मुस्लिम लीग जी मदद कयो, पाकिस्तान जी मदद कयो। उन चयोसीं बिल्कुलु, न फ़क़ति मां कंदुसि, मां मुंहिंजा दोस्त बलूचिस्तान में अब्दुल समद चकज़ई वारा, बलोच पठान ॿियनि सभिनी खे मां उनखे राज़ी कंदुसि, GM सैद, शेख अब्दुल मजीद सिंधी वग़ैरह जेके हिते आहिनि मुंहिंजा दोस्त, उहे सभु राज़ी। उन सां गॾु पंजाब में मियां इफ्तिखारुद्दीन वारा, इहे सभु जेके आहिनि सो उहे, ऐं उहे शेख बिरादरी जेके शेख अज़ीज़ वारा, उहे सभु जेके आहिनि सो मदद कंदो, फ्रंटियर सॼो तव्हांजी मदद कंदो। हाणे तव्हां तारीख़ ॾियो त कहिड़ी तारीख़ ते अचो था, मां इहे सभु तव्हांखे गॾु करे ॾियां, ऐं तुंहिंजी क़यादत में असां ऐलान कंदासीं त जेको जिन्ना साहब जी चए थो पियो असां फुल उन जी सपोर्ट कंदासीं। ॾाढो ख़ुशि थियो, फातिमा जना खे बि सॾे वरितईं, इहे सभु रिकॉर्डियूं ॻाल्हियूं अथव। फातिमा जना बि आई, उहा बि ॾाढी ख़ुशि थी हिन सां मिली करे, मुतासिर हुई ख़ान गफ़ार ख़ान खां, चई त असां सभु उतमान ज़ई ईंदासीं तव्हांजी दावत ते। उतमान ज़ई तारीख़ रखियऊं, जिन्ना साहब ख़ान गफ़ार ख़ान सभिनी खे सॼो हितां हेचो सिंध मों, बलूचिस्तान मों, पंजाब मञो, सॼी ख़ल्क़ ख़ुदा जी उते पहुती उतमान ज़ई, बड़ा खाना जंहिंखे चवंदा आहिनि, वॾो हिकिड़ो ग्रैंड जेको आहे सो उन्हनि मानी जो इंतज़ाम कयो, ऐं सभु ॻाढ़ी ड्रेस में जेके आहिनि ख़ुदा जी ख़िदमतगार जी जेकी ड्रेस हूंदी वॉलंटियर्स, उहे सॼा बिहारी इहो 4 सदा खां वठी इहो यको पंहिंजे हिन इलाइक़े सॼे में समन जी तइदाद में, हज़ारनि जी तइदाद में हिन जे वेलकम जे लाइ हिते जिन्ना साहब जीअं जो लथो आहे त हुननि ॾिठो बणाए इहे त असां उहो खसिजी वियो, जना बि पाकिस्तान ई खसिजी वियो। ख़ान लियाकत ख़ान कयूं खाना वारनि ऐं ॿियनि सॼी एजेंसियुनि ऐं ॿियनि टिनि सभिनी गॾिजी करे चयो जिन्ना साहब जीअं तूं साईं तुंहिंजी त भला तोखे बचायो थी, असां हिते खणी करे विधऊंसि गाॾी में, चयोसीं मारनि था पिया तोखे, हुनजे लाइ घुरायो अथऊं। उते आया, सॼी दुनिया जी प्रेस कठी कई अथऊं, सो हुनखे ॾेखारे हिनखे प्रेस वारनि खे त जिन्ना साहब जी तबियत सही ख़राबु कोन्हे, मूंखे चयो अथई तक़रीर करे पंहिंजो प्रेस कॉन्फ्रेंस कर, हुनखे बंदि करे सॼी दुनिया जूं गारियूं जेकी हिननि खे ईंदियूं, गफ़ार ख़ान खे, हिन गद्दारनि खे, GM सैद खे, गॾु करे सभिनी खे गारियूं ॾेई ऐं प्रोग्राम जेको आहे त हिनखे मारण जी साज़िश कयूं, असां बचाए विधोसीं जिन्ना खे। पोइ वरी उते जेको आहे सो हुननि प्रोग्राम करे ऐं उन में वरी जिन्ना साहब जी तक़रीर ते उते पंहिंजा माण्हू बीहारे उनखां गोड़ करे गारियूं गंद ॾियारे वरी पाण हुनखे दॿाए फुल अख़्तियार हुन खां वरितईं त बाबा हाणे जेको वणेई तूं हिननि सां कारवाई कर, ऐं पोइ क़त्लेआम करायईं, बाबड़ा वारो मसइलो।